सचो सतराम। पार साहब नाम ज्ञान विस्पतवार के शुभ अवसर पे उन सच साईं जी रामत पाए रहे आयो। सोड़े प्यार भरे मौके ते सभिनी भावरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। विस्पतवार नामदान यानी सच साईं जी रामत में रही करे पंहिंजो पाण खे उज्जवल करण। कुछ ॾींहनि में 24 तारीख़ खां शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहब जन जो जन्मदिन महोत्सव शुरू थी रहियो आहे ऐं सभु भाउ और भेनर पंहिंजी पंहिंजी शेवा ऐं उनमें शामिल थियण जे लाइ उन सच साईं जी रामत पाइण लाइ पंहिंजा पंहिंजा प्रोग्राम बि बनाए रहिया आहे। उन सच साईं जे जीवन खे ॾिसंदासीं तो उन्हनि शुरूआत ही नाम सां कई। जीवन जी शुरूआत शायदि संसार जो को पहिरियों मिसाल हूंदो या थोड़नि मिसालनि मां हूंदो जन अचण सां कुछ न वठी करे संसार के सिमरन तरफ आणण जो संदेश दिनो। छाकाणि जंहिं दौर में पाण सभु रहूं था वो कलयुग जो दौर है। कल यानी बेचैनी, झगड़ो, अड़साहट, परेशानी यानी सदाई कुछ न कुछ उल्टो हलंदो रहा। छाकाणि ही दौर पंहिंजो पाण खे संभालण ऐं संवारण जो दौर हूंदो आहे। जीअं हर हिकु दौर पंहिंजी पंहिंजी मर्यादा रखंदा आहिनि। सतयुग में देवता अलॻि रहंदा त दानव अलॻि रहंदा। हू स्वर्ग में रहंदा त हू ॿिए लोक में रहंदा। वरी त्रेता आयो, ॿई धरती ते रहण लॻा, लेकिन हर के पंहिंजो पंहिंजो इलाइक़ो संभालियो। राम पंहिंजी राजाई में रहंदो त रावण पंहिंजे राज में रहंदो। पहले दौर में लोक लगा सतयुग में, लेकिन त्रेता में राजाई अलॻि। द्वापर आयो, ॿई हिकु घर में रहण लॻा।
कृष्ण भी होते तो कंस भी होते, मामो भाणे जो युधिष्ठिर भी होते, दुर्योधन भी होते, सब एक घर में रहने लगा। पर कलयुग आयो और सब कलयुग में रही रहा। कलयुग में पूरी पई गजी करे पंहिंजे अंदर में रहंदा है। चंगाई भी अंदर आ, मंदाई भी अंदर आ, दोस्ती भी अंदर आ, दुश्मनी भी अंदर आ, सदविचार भी अंदर, कुविचार भी अंदर, सत्कर्म भी असां ही कंदा, कुकर्म भी असां ही कंदा, पुण्य भी असांजा, पाप भी असांजा, बेहतरी भी असांजी, ख़राबी भी असांजी, सब कुछ पंहिंजे अंदर में पाण ही। तंहिंजे करे असांखे पंहिंजो पाण खे संभालणो हूंदो आहे। ऐं इन करे जॾहिं पाण संभालण जो वक़्तु ईंदो आहे त पोइ पतो न आहे असांजी सोच कंहिं महिल कुझु बि बदिलजी सघंदी आहे। इन करे पंहिंजो पाण खे ॾिसंदा, कंहिं वक़्तु कोई दोस्त, कोई साथी, कोई रिश्तेदार ईअं लॻंदो आहे ॼण इन जहिड़ो घणघोरो, इन जहिड़ो हितैषी, इन जहिड़ो प्यार कंदड़, इन जहिड़ो साथी ॼण ॿियो कोई आहे ई न। सभु चङाइयूं उन में ॾिसण में ईंदियूं। ऐं थोरी देरि मां सोच बदलबी आहे, ईअं लॻंदो आहे इन जहिड़ो दुश्मन, इन जहिड़ो ग़लति वहिंवार वारो, इन जहिड़ो ॾुख ॾींदड़, तकलीफ़ वारो ॿियो को आहे ई न। सभु तकलीफ़ूं इन जे करे इहो न हुजे त मुंहिंजी ज़िंदगी में ॼण कुझु न हुजे। हिकु घड़ी ईअं लॻंदो आहे ॼण असां जहिड़ो को पुण्य आत्मा, असां जहिड़ो को चङो, असां जहिड़ो को गुणवान, असां जहिड़ो को सुखियो, असां जहिड़ो को ख़ुशकिस्मत ॿियो आहे ई न। ऐं ॿिए पल सोच बदलबी आहे, ईअं लॻंदो ॼण असां जहिड़ो को पापी, असां जहिड़ो को गुनहगार, असां जहिड़ो को ग़लति वहिंवार वारो ॿियो को आहे ई न। थोरे थोरे वक़्त में कॾहिं पंहिंजो पाण खे ख़ुशनसीब सम्झंदा आहियूं, कॾहिं बदनसीब, कॾहिं प्यार सां भरियल, कॾहिं निफ़रत में जकड़ियल। सभु कुझु असांजो पहिरीं सां बदलंदो आहे। छाकाणि देव ऐं दानव ॿई असांजे अंदर में रहंदा। इनखे संभालण जे लाइ जीअं सॼा ख़्याल तेज़ी सां बदलबा आहिनि, तंहिंजे करे उनखे कंट्रोल करण जे लाइ असांखे मंत्र बि तेज़ खपंदो आहे, जेको जल्दी कंट्रोल करे, जेको संभाले। तंहिंजे करे जॾहिं असां सतयुग खे ॾिसंदा आहियूं, हज़ारे साल तपस्या कंदा, तॾहिं वञी कुझु फल मिलंदो। त्रेता में यज्ञ केतिरा कंदा, तॾहिं वञी कुझु मिलंदो। द्वापर में दान पुण्य तेज़ो रहियो। ऐं कलयुग जो कलयुग केवल नाम आधार। कलयुग में नाम जो जाप करे, सिमरन करे, बाक़ी सभु कुझु चङो थींदो जेको बि आहे। इन करे कलयुग में थोड़े वक्त जो नाम
असांजे जीवन खे संभाले वेंदो आहे, संभाले वेंदो। असां पंहिंजो पाण खे सिर्फ़ उन थोरे वक़्त सां जोड़े करे रखूं, उन सच्चे साईं जी रहमत खे बणाए करे रखूं। इन करे जेतिरा बि युग आहिनि, कलयुग जी अहमियत सभ खां वधीक हूंदी आहे। छाकाणि थोरे वक़्त जो सिमरन असांखे जीवन जी ऊचाई ॾींदो आहे। इन करे जॾहिं कलयुग आयो पए, उनजी कहानी इहा आहे त हिकिड़े ॾींहुं राजा युधिष्ठिर दरबार में वेठो, हिकिड़ो शख़्स कारो भदो बेसुरो, न शिकिल चङी न अंदाज़ चङो, बिल्कुलु बेडोलो लंबो मुंहिंजे दरबार में आयो ऐं अची करे युधिष्ठिर खे चयईं, जैसे मुझे हिकिड़ो सवाल आहे, पहिरियों तुंहिंजी शिकिल खे ॾिठे, हुनखे ॾिठे, तूं आयो कीअं आहे, वरी आयो आहे चओ। चए न मुंहिंजो ॿियो को सवाल कोन्हे, मुंहिंजो ॿियो कमु बि कोन्हे, मां सिर्फ़ु रस्ते में आयो पए, त जीअं मां रस्ते में आयो पए त विच में पहाड़ो, सो पहाड़ जे मथां जीअं हेॾो पहाड़ जी दामन में मां गुज़रियो, हेठि आयो पए, अचानक पहाड़ जी चोटी किरी, हेॾो वॾो पहाड़, उनजी एॾी वॾी चोटी अची करे मथां जे किरी त मां त कंबी वियो, इनमें दॿिजी करे मुंहिंजो छा थींदो, जीअं पहाड़ हिलियो। पर जीअं पहाड़ जी चोटी आई, अची करे मुंहिंजे मथां हिते बीह रही, जीअं कोई खई टकी, मां चवां हेॾो वॾो पहाड़ मुंहिंजे मथे बीह रहियो आहे, छा आहे, मां हेठो गुज़री आहियो। सो गुज़री करे मां बल्कि ॿाहिरि निकिरी मथे तकियुमि त ॾिठुमि मूंखे कुझु आहे बि कोन, सिर्फ़ु पहाड़ मुंहिंजे मथां बीह रहियो। मुंहिंजो धरती को मथे पहाड़ बीठो की आहे। मां ॾाढो गौर सां तकियो, जॾहिं गौर सां तकियो मूंखे लॻो हिकिड़ो सन्हड़ो धाॻो आहे, जेको वार खां बि सन्हड़ो आहे, ॾिसण में ई न अचे। उहो धाॻो जेको आहे वॾो पहाड़ जितां टुटो आहे, उनखे ॿधो खड़ो आहे, अटकियो खड़ो आहे, अहिड़ो वरी पहाड़ जेको मथियो किरियो आहे, उनजी मथी चोटी खे अटकियो खड़ो आहे। सो धाॻो थी वियो आहे पूरो, उन धाॻे जे ज़ोर ते पहाड़ मथो करे बीह करे रहियो आहे। सो मूंखे ख़्यालु आयो, एॾो वॾो पहाड़, हेतिरो सन्हड़ो धाॻो, इनखे झले कीअं बीठो आहे, सो मूंखे सम्झ में न आयो। इन करे मां चवां त राजा को पुछा त मूंखे कुझु सम्झाए। जीअं युधिष्ठिर ॿुधो, हिकदमि ॻाढ़ो ॻाढ़ो लाल थी वियो, तलवार ॿाहिरि कढे, हिकदमि उन तरफ़ डोड़ो चढ़े, वठो पकड़ो मारो, जेको बि आहे सफ़ा जीअं माण्हू बेहोश थी वञे, संतुलन खोए विए, ॻाढ़ो ॻाढ़ो लाल, अखियूं ॻाढ़ियूं लाल, सभिनि जे पोयों लॻा, हे बि डोड़ियो सफ़ा परेशान। उहो बि हिकिड़ो सवाल करे भॼी वियो, अॻो हुयो पोयों सभु तव्हांजो निकिरी वियो हिननि खे छॾाए करे। युधिष्ठिर ॾाढो बेचैन हो, हेॾे होॾे फिरे पियो, चए मुंहिंजे राज में आयो कीअं, पहुतो कीअं, आयो छो? सभु जो सही सुख आहे, सुख आहे, काई ॻाल्हि कोन्हे। हिकिड़ो सवाल कयो छा? सिर्फ़ु उन ॻाल्हि जी पुछी भई पहाड़ मथो किरियो, धागे सां पॻुधो, वरी वेचारे कुझु चयो त कोन। तुस्का एॾो आग बगोलो थी वए, चए मां त आग बगोलो थियो, पहिरियों मूंखे ॿुधायो मुंहिंजे दरबार में पहुतो कीअं, आयो कीअं? भीम चयोसि मां, हाणे सभु गॾु थी विया। त भीम चयो
जैसे मां तो दर ते खड़ो इहो आयो बधो अर्जुन जो माखो थी आयो, नकुल चयो माखो थी आयो, शाहदेव चयो माखो थी आयो। चए छा पहिरियों शाहदेव चयो त मां पे आयुमि पर ॿारो बीठो मूंखे चयो राजा सां मिलणो आहे। सो मां चयो छो मिलणो आहे, जेको आहे तूं मूंखे कमु चयो। मां चयो न मुंहिंजो कमु त कोई बि कोन्हे, मां रस्ते सां आयुमि पए, हिकिड़ो खूह हुयो, खूह ते हिकिड़ी माई जेका मटका भरे पई, भाई कहिड़ो सो 7 बाल्टियूं हुयूं। पोइ हिकु बाल्टी सां खूह में जो उन बाल्टी भरी ऐं उहा बाल्टी 7 बाल्टियुनि जे मथे विधई त 7 बाल्टियूं भरिजी वयूं। वरी उहा ख़ाली बाल्टी रखे वरी 7 बाल्टियूं उन में विधई त उहा अधकी थी न भरी। मां चयुमि न भई जेकॾहिं हिकु बाल्टी में सां 7 बाल्टियूं भरी वञी वरी 7 में विझे तो हिकिड़ी भरिजी वञे बराबरि थिए, पर उन हिक सां 7 भरियूं पर 7 ई उन में विधई उहा न भरी, उहा ओड़ी ओड़ी पई रही। थोरो परे में कोई पाणी आयो, सो मूंखे सम्झ में न आयो त कीअं थियो। मां चयो राजा को पुछां थो, राजा ने मूंखे तूं ॿुधाए मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे ओॾे वञा, मूंखे तूं छॾी चओ। मां चयो हिकु बाल्टी 7 बाल्टियूं मूंखे सम्झ में न आहे त वञी करे राजा को पुछ। मूंखे त मां मोकिलियो। वरी शादी नकुल खां पोइ जीअं नकुल ई आयो, नकुल सही इनखे मां मोकिलियो। चए इन छा कयो, तोखे छा चई? चए मां बि आयो रस्ते में, सो मूंखे चयो यार मां रस्ते सां मां आयुमि पए, सो हिकिड़ो खेत हुयो, ज़मीन हुई, फसल थियल हो, फसल खे जेको लोड़ो ॾिनो पियो कंडेदार तार हुई, सो जेको लोड़ो कंढियो ॾिबो आहे इन करे ॾिबो आहे जीअं ज़मीन जो बचाव थिए, अंदरि जानवर वग़ैरह खे खाइनि न। सो मां ॾिठो त जेको मूंखे लोड़ो ॾिनल हो, कंदा ॾिनल आहे, उहो लोड़ो पाण फसल खे खाईंदो पियो वञे। मां चयोमांसि जेको लोड़ो पाण खाईंदो वेंदो आहे इहो कीअं खाईंदो वेंदो आहे, इहो त ॿियनि खां बचाव जे लाइ आहे। तंहिंजे करे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई। मां चयो राजा को पुछां, मूंखे राजा ॾे वञण जी ज़रूरत कोन्हे, मूंखे तूं ॿुधाए त मां तोखे छो वञा होॾे। चऊं यार हाणे लोड़ो खाधे खे खाए खाधो लोड़े खाए, मूंखे सम्झ में न आई त वञ राजा को पुछ वञी सदा वञ। त मूंखे मथो अर्जुन चयो इहो त मां सां मिलियो, चए तोखे छा मां ॾे आयो, चए मूंखे चए मां रस्ते सां आयुमि पए, सो मुंहिंजो ॿियो कमु कोन्हे, मूंखे राजा सां मिलणो आहे। मां चयो मां जेको चङो चए मूंखे मां तोखे कमु करे ॾियां। चए न मूंखे कोई कमु त न आहे कोई बि। मां चयो रस्ते सां आयुमि पए, रस्ते सां हिकिड़ी गांइ खड़ी, गांइ सां गॾु बछड़ी ऐं बछड़ा खड़ा, सो बछड़ी जे खड़ी हुन सां गॾु त हाणे बछड़ी नंढड़ी थी, ज़ाहिर आहे माउ जो खीर पींदी, गांइ जो खीर पीए, पर हिते मां गांइ हुई पाण बछड़ी जो खीर पीए पई। सो मूंखे सम्झ में न आयो त गांइ जे गांइ बछड़ी जो खीर कीअं पींदी। सो मूंखे तूं ॿुधाए मां छो वञा राजा ॾे, मुंहिंजो कोई कमु त कोन्हे। गांइ बछड़ी बछड़ी गांइ वञी जेको थी राजा को वञी पुछ, मूंखे सम्झ में न आयो, चए मां मोकिले छॾियो। वरी भीम चयो चई मां दर ते बीठो मां ॾे आयो। सो चए तोखे छा चए? चए मां ॾे आयो राजा सां मिलणो आहे। मां चयोमांसि छो जेको थी कमु मूंखे चओ। चए न मुंहिंजो कमु कोई बि कोन्हे, मां रस्ते सां अचां पियो, रस्ते सां ईंदे हिकिड़ो पखी हो, पखी ॾाढो ख़ूबसूरत हो, एॾो प्यारो हुयो ऐं हुते पूरो मंत्र ज्ञान सुकून एतिरा एतिरा सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं लिखियल हुयूं परनि ते, ऐं हुनजे ॻाल्हाइण जो अंदाज़ एॾो सुठो, ॿोलण जो, ऐं एॾा एॾा सुठा मंत्र एतिरियूं ॻाल्हियूं जे मां सिर्फ़ु हिकु हिकु अखर पढ़ी करे बि ईअं लॻे पियो त भई इहो छा आहे आख़िर।
मां चयो तॾहिं ज्ञान सां जो अखियूं खोले छॾियो। पर एॾो सुठो पखी, एॾा सुठा मंतर, एॾो सभु कुझु, पर घड़ी को पोइ ॾिठो वञी करे सॼो गंद खाए पियो। जिते जिते गंद हुजे, कीचड़ हुजे, उहो खाइणु शुरू कई। मां चयोमांसि यार एॾो वॾो ज्ञानी, एॾा एॾा मंत्र लिखियल अथसि, एॾो ख़ूबसूरत पखी खाईंदो कीचड़ गंद पियो आहे। सो मां चयो मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई, त वञो राजा को पुछां। सो मूंखे चयो राजा इन करे तूं ॿुधाए त मां छो वञा। मां चयो हे पखी मंत्र वञी करे राजा को पुछ, मूंखे सम्झ में कोन थी, वञी ॾिस त अंदरि वेठो थी वञे, चइनि खे त मां मोकिलियो। ओहो, माना हर कंहिंखे अलॻि अलॻि ॻाल्हि कंदे धोखो ॾेई अंदरि पहुची विया। माना सभिनी खे धोखो ॾींदो आयो आहे इहो। माना मुंहिंजी दरबार ताईं पहुची वियो था, सभिनी खे क्रॉस करे। सभु चयोसीं एतिरो आग बगोलो थधो थियो, पर कयो छा, सवाल त पुछियो अथई, इहो आख़िर केरु आहे, कीअं आहे? चयो इहो कलजुग जेको आयो पंहिंजो सॼो अहवालु ॾेई वियो। हाणे मां अची विया, मुंहिंजो दौरु अची विया, तंहिंजे करे इहे सभु ॻाल्हियूं मुंहिंजे दौर में थींदियूं हुयूं, पंहिंजो अहवालु अची करे ॾेई विया, इहो शुरू थी वई हुई। अॼु खां उन चयो हिन मक़सदु छा आहे? चयो सभ खां पहिरीं जेको आयो उन चयो त खूह तो हिकु बाल्टी सां उन 7 बाल्टियूं भरियूं, पर 7 बाल्टियूं मिली करे हिकु बाल्टी न भरे सघी। त मुंहिंजे दौर में सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि थींदी वई त हिकु पीउ हूंदो, हिकु वॾो हूंदो, उहो पंहिंजी सॼी औलाद खे पढ़ाए लिखाए ठाहे बढ़ाए सभु कुझु करे, सभिनी खे पूरो करे, सभिनी खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो, सभिनी खे भरे रखे पूरो करे, सभिनी खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो वेंदो। पर सॼी औलाद मिली करे उन हिकिड़े खे सुख न ॾेई सघंदी, उहो सदाई अधूरो रहंदो। सभिनी जा कमरा सुठा थियल हूंदा, उनखे हिकिड़ी खचोली हूंदी, उन जेको सभिनी खे बणाए करे पंहिंजी मंज़िल ते पहुतो, हिनखे को ॿुधण वारो ई कोन हूंदो। उन जेका पंहिंजी जान ॾेई करे सभिनी खे पंहिंजी मंज़िल ते पहुचायो, लेकिन आख़िर में हर को घरों कढी छॾींदुसि, बाक़ी बाल्टी ख़ाली, कोई कंहिंखे ॾिसण वारो बि न हूंदो। जॾहिं कोई ॾिसण वारो न हूंदो, कोई ॿुधण वारो न हूंदो, औलाद जेका आहे उहा जेके भई सभु वॾनि जी आशीर्वाद को रहिजी वेंदा। जॾहिं वॾनि खे सुख ॾींदा ई न, आशीर्वाद मिलंदी ई न, त सदाई जीवन दुखनि में गुज़रंदो, दुख में गुज़रंदो। इन करे मुंहिंजे दौर में सभ खां पहिरीं वॾनि जी इज़त ख़तमु थींदी। नंढा पंहिंजी मनमानी कंदा, जेको वणंदुनि थी हलंदा, लेकिन वॾनि जी उहे पहिरें मुंहिंजे कलयुग जो दौरु हूंदो, वॾनि जी इज़त ख़तमु थींदी। उनखां बाद जेको ॿियो उन चयो त जेको बि खेत हुयो, ज़मीन हुई, उनखे जेको चौधारी कंदा या लोहो ॾिनो वेंदो आहे, दीवार कढी वेंदी आहे त जीअं उनखे बचा करे, पर उहा जेका उनजी रखवाली हुई उहा उनजो खाए पई पाण। त मुंहिंजे दौर में जेको बि चङो मुड़ुसु हूंदो, जेको बि वॾो हूंदो, जेको बि ऑफिसर हूंदो, जेको बि राजा हूंदो, भई जेको जेको जंहिंजी वॾेपण जी पोस्ट हूंदी, जेतिरो चङो हूंदो, उनजो कमु नंढनि खे संभालणु, सभिनी खे बणाइणु, सभिनी खे बणाए करे रिश्ता करे बणाए रखणु, सभिनी जी रखवाली, इज़त, शान, मान, संस्कार, गुण सभिनी सां भरणु, सदाई प्यार मोहबत अमन जो माहौल पैदा करणु, सभिनी खे सुख ॾियणु। पर मुंहिंजे दौर में जेके बि रखवाला हूंदा, उहे सभु पाण खाइणु शुरू कंदा, उहे उन्हनि खां ई अञा खाईंदा, नंढनि खां ई खाईंदा। जेके जेके कुझु थींदो वेंदो बजाए रखवाली जे, अञा उन्हनि खे सताईंदा, उन्हनि खे ॾुखाईंदा, उन्हनि खे परेशान कंदा, तव्हांजो पूरी कानून व्यवस्था सॼी ख़तमु थी वेंदी। भई कुझु चङो न रहंदो, कोई लॻंदो ई न, आख़िर भाई कोई धड़ी धोरी आहे या आहे ई कोन, सभु कुझु पाण खाइण वारा हूंदा।
जंहिं ॾे वञिबो भाई असांजी कुझु हिफ़ाज़त कयो, उहे अची करे पंहिंजो पाड़ पूरो करे रखंदा सभिनि खे अञा ई। तंहिंजे करे मुंहिंजे दौर में कानून व्यवस्था रहंदी न, ऐं जॾहिं कुझु कानून व्यवस्था न हूंदी, हर बदमाश पाण उथी पवंदो, सॼो माहौल ख़राबु थींदो, ऐं पोइ जेको कुझु थींदो बदमनी थींदी, ऐं हर को ज़हनी तौरु परेशान हूंदो, कंहिंखे कोई सुख ऐं चैन हूंदो ई न। सभु सदाई तकलीफ़ में गुज़ारींदा, सदाई ॾुखनि में गुज़ारींदा। ऐं जेको टियों हुन चयो त गांइ हमेशह गाबी खे खीरु पीआरींदी आहे, पर हिते गाबी या बछड़ी जो खीरु पीजे पियो। यानी मुंहिंजे दौर में जेके वॾा हूंदा उन्हनि जो कमु नंढनि खे संस्कार ॾियणु, गुण ॾियणु, बहितरियूं ॾियणु, उन्हनि खे चङो करणु, उनखे इख़लाक़ किरदार संभालणु, उनजी इज़त मान शान जी रखवाली करणु, उनखे अहिड़ा गुण ॾेई जो शान मान इज़त वारा बणिजनि, उनजी सॼी तवजा ॿारनि ते हूंदी आहे। पर मुंहिंजे दौर में सभु कुझु उल्टो थींदो। गांइ जेका आहे उहा बछड़ी जो खीरु पीए पई। माना वॾा जेके चवंदा भई असांखे कमाए करे आणे ॾियो, कमायो कुझु बि करो, जहिड़ो बि आणो, पोइ तव्हांजी इज़त हुजे न हुजे, मान शान इज़त गैरत चङाई मंदाई खे ॾिसंदा ई न, उनखे पतो ई न पवंदो भई कहिड़ो शान, कहिड़ो मान, कहिड़ी गैरत, जहिड़ी इज़त, सभु कुझु लॼ लुटाए करे वेही रहंदा। ऐं मुंहिंजे दौर में सिर्फ़ु पैसे पैसे जी हवस हूंदी, बाक़ी कुझु बि न रहंदो, हर कंहिंखे पंहिंजी हूंदी। ऐं जॾहिं इज़त गैरत शान मान रहंदी न, त बाक़ी इंसानियत कहिड़ी रहंदी? तंहिंजे करे इंसानियत ई ख़तमु थी वेंदी, सभु कुझु ख़तमु थी वेंदो। चलो ॿियो मिसाल ॾियो। ऐं जॾहिं हुन पंहिंजो चौथो मिसाल ॾिनो, हिकिड़ो पखी हो, पखी ते एतिरा मंत्र, एतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं, एतिरियूं चङायूं, एतिरो बहितरीनु लिखियलु, एतिरो ख़ूबसूरत, पर जिते कीचड़ ॾिसे पियो उते किरे पियो, उते खाए पियो। ऐं हुन पंहिंजो चौथो संदेश ॾिनो, मुंहिंजे दौर में अहिड़ी सभु कुझु करण खां पोइ बि माण्हू ॻाल्हाइण जा एतिरा ॻाल्हियुनि जा ॻोठ हूंदा, मिठियो ॻाल्हाईंदा, चङियूं ॻाल्हियूं कंदा, पंहिंजो पाण खे एतिरो सही सम्झंदा, सभ खे एतिरा सुठा भाकुर पाईंदा, सभु कुझु चङो हलंदा, पर अंदर में जाथे बि पंहिंजो मुफ़ाद या स्वार्थ आयो, पोइ कीचड़ ते किरंदा, उते गंद ते किरंदा। थोरी कोई लोभ लालच कोई चाहत आई, उते सॼा ज्ञान ॻाल्हियूं सभु कुझु ख़तमु थी वेंदियूं। ऐं पोइ पाईंदा भाकुर, लेकिन अंदर में पोयों पुठी जो वार कंदा, पोयों छुरो हणंदा। तंहिंजे करे मुंहिंजे दौर में ॻाल्हियूं चङियूं कंदा, बाक़ी अमल बिल्कुलु उबता जेके बि आहिनि सभु कुझु ख़राबु थी वेंदा। ॻाल्हाइण में ईंदो जहिड़ो असां जहिड़ो कोई हितेशी कोई घण घुरो कोई प्यार वारो कोई चङो को आहे ई न, पर अंदर में सभु बुराइनि सां भरियलु हूंदा। जिथे थोरो बि गंद आयो, थोरी बि लोभ लालच किथे चाहत आई, सभु कुझु लुटाए करे वेही रहंदा, सभु कुझु ख़तमु थी वेंदो। ऐं जॾहिं इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं, वॾनि जी आशीर्वाद वेंदी, अमन सॼो ख़तमु थींदो, हर तरफ़ हाहाकार थींदो, इज़त गैरत मान शान जो को नालो न रहंदो। हर माण्हू खे अंदर में खोट बेईमानी हूंदी, छड़ो ॿाहिरि ॾिसण जो ईअं हूंदो। जॾहिं अहिड़ो माहौल ईंदो, तॾहिं जेको मथो पहाड़ जी चोटी किरी, इहो मथो पोइ कर्मनि जो ऐं ॾुखनि जो पहाड़ अची करे माण्हू जे मथां किरंदो। जेके अंदर ई अंदरि पीड़बा रहंदा, दॿबा रहंदा, ख़तमु थींदा रहंदा, जेके बि आहे मुसीबतनि जा पहाड़ हर हिक जे मथां ईंदा। ऐं पोइ जॾहिं मुसीबतनि जा पहाड़ हूंदा, इंसान जो जीअं जंजाल थी वेंदो, तॾहिं
उन्हीं पंहिंजो छहों संदेश ॾिनो। त उन्हीं में जेको सनड़ो धाॻो हो, जेको ॾिसण में बि न अचे, जेको उन पहाड़ खे रोके करे बीठो हो, त पोइ उहो नाम जो धाॻो हो। जेको इंसान नाम ध्यान सिमरन जाप कंदो, जॾहिं नाम जपींदो त मालिक जी रहमत मिलंदी। ध्यान कंदो, उनजा सभु अवगुण नाश थींदा। उहो गुणनि सां भरबो, ध्यान सां। जॾहिं ध्यान सां गुणनि सां भरबो ऐं नाम सां रहमत सां भरबो, त पोइ उन चयो उन ते मुंहिंजो असरु न थींदो, मुसीबतनि जा पहाड़ न किरंदा। छाकाणि जॾहिं जा गुण हूंदा, उहो वॾनि जी इज़त में बरक़रार रखंदो, सभ सां बहितर व्यवहार बि कंदो, संस्कार ऐं गुण बि चङा हूंदसि, पंहिंजे शान मान खे बि साम्हूं रखी करे अॻिते वधंदो। ऐं पोइ जेको जेको नेम ध्यानु सिमरन करे पंहिंजे मुंहं मां जेको ई कढंदो, उहो सिर्फ़ु अंदरि जो पाप न हूंदो, पर उहो सभु सच थींदो वेंदो। ऐं पोइ जॾहिं उहो उन सां पंहिंजो पाण खे बहितर थी वेंदो, त पोइ उन ते मुंहिंजो असरु न थींदो, उन जे मथां पहाड़ न किरंदा। पोइ नाम उनखे सदाई रोके करे ऊचाई सां भरे रखंदो, बढ़ाए रखंदो, सदाई बची करे। तंहिंजे करे चयो वियो कलयुग केवल नाम आधार। भई कलयुग में सिर्फ़ु नाम हूंदो आहे जेको उन आधार बणिबो आहे, असांजी रहमत बणिबो आहे, उन रहमत सां बढ़ाए करे रखंदो आहे, जेको असांखे सभिनी मुसीबतुनि खां छॾाईंदो आहे, सभिनी पापनि खां बचाईंदो आहे, सभिनी तकलीफ़ुनि खां दूरि कंदो आहे। ऐं पोइ जेके तकलीफ़ूं अचण वारियूं हूंदियूं बि आहिनि, अञा बीह करे उहो छाया बणिजी वेंदियूं आहिनि। ऐं पोइ उस बि न तपाए सघंदे, तपत ईंदी न आहे। असां सुकून सां संसार में जो क्रास कंदे उन मालिक जी रहमत ताईं पहुचंदा आहियूं, उन ईश्वरता ताईं पहुचंदा आहियूं, सचे साईं जी रहमत। तंहिंजे करे कलयुग में नाम जो सहारो सभ खां वधीक सहारो। इन करे जॾहिं सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, पाण सभु उनजे जन्मदिन मल्हाइण तरफ़ अॻिते वधी रहिया आहियूं। 24 खां सचे साईं जो जन्मदिन आहे, 24, 25, 26 अक्टूबर खां। ऐं उनजे मक़सद जो बि इहो ई आहे त सचे साईं जन्म 25 तारीख़ अमृत वेले वरितो, पर 3 ॾींहंनि ताईं उन न मां जो खाधो वरितो ऐं न वरी को मिस्री जो दाणो, पर चेहरे ते उहा ई रौनक रही, उहा ई रहमत रही, उहा ई मुस्कान रही। ऐं पोइ जॾहिं हुनखे 3 ॾींहंनि खां बाद साईं खोताराम साहिब जी गोद में ॾिनो वियो, जॾहिं गोद में उन वक़्तु ॾेई सघिबो जीअं पैदा थियो, पर 3 ॾींहंनि खां बाद। ऐं 3 ॾींहंनि खां बाद इन करे छाकाणि जीअं सचे साईं जो जनमु थियो, उहो साईं खोताराम साहिब जीअं मथियां नूर ईंदो ॾिठो, उहो हिकदमि समाधि में हलिया विया। पोइ साईं खोताराम साहिब जी 3 ॾींहंनि ताईं समाधि हलंदी रही। जॾहिं उन मालिक जे शुक्राने जी समाधि 3 ॾींहं खोली, तॾहिं अची करे ॿार जी गोद में ॾिनो। ऐं जॾहिं हू सचे साईं सां पंहिंजूं अखियूं मिलायूं, त पोइ सचे साईं चयो, संसार में जेको ई आहे उहो खाई पी त हक़ हलियो वेंदो, इहो त संसार जो नेम आहे। पर जॾहिं इंसान जे जीवन में आया आहियूं, त इंसान मां महान ऐं महान मां भगवान बणजण जे लाइ इंसान आहे। ऐं उहो कलयुग में सिर्फ़ु नाम जो आधार हूंदो आहे।
तंहिंजे करे मुंहिंजो पहिरियों संदेश आहे असां नाम सां पंहिंजे जीवन खे अॻिते वधाए उन निर्वाण ताईं पहुचूं, उन ईश्वरता ताईं पहुचूं। ऐं इन करे असां मेले जी शुरूआति 5वीं खां 27 ताईं माना जनम 5वीं खां ऐं साईं खोताराम साहिब जी समाधि 3 ॾींहं हली ऐं पोइ 27 सुबुह जो जिन खे गोद में मिलियो तो सचे साईं खे नाम जी रहमत सां रंगे करे जॾहिं ॿई हिक ॿिए सां मिलिया त पोइ उहे नाम जो संदेश हो ऐं नाम खां थी करे उन्हनि जीवन जी शुरूआति कई। असां बि जॾहिं पंहिंजे जीवन जी शुरूआति